10 ज़ुल्हज 1446 हिजरी मुताबिक़ 7 जून 2025 अल्लाह ताला खुशियुनि जो ॾियारो असांखे नसीब फरमायो आहे। ईद साल में 2 ईदूं थींदियूं आहिनि। ईद जी लफ़्ज़ी माना आहे औद खां वरितल माना मोटी अचणु, बार बार अचणु, हर साल मोटी थी अचे। साल में 2 दफ़ा ईदूं मोटियूं थियूं अचनि, वापसि अचनि थियूं, बार बार अचनि थियूं। पोइ खणी असां ज़िंदगीअ जा कुझु बहार कुझु मौसमूं ॾिसूं था, के त वरी असांजी ज़िंदगी बि असां खां वफ़ा नथी करे, ॿिया अची ॾिसनि था। ईद थींदी रहंदी, पोइ असां हुजूं या न हुजूं, ईद जो ॾियारो जेसिताईं दुनिया जो चरखो हले थो तेसिताईं हलंदो रहंदो। ईद उल अज़हा इहा असांखे सबक़ ॾिए थी फरमाबरदारीअ जो, क़ुर्बानीअ जो, ईसार जो। ही ईद उल अज़हा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी यादगार आहे। सहाबा किराम अर्ज़ कयो, कालू मा हाज़िल अज़ाही, अर्ज़ कयूं अल्लाह जा रसूल, उज़हियूं छा जूं, क़ुर्बानियूं छा जूं, छाजे करे था असां कयूं? काल सुन्नत अबीकुम इब्राहिम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तव्हांजे ॾाॾे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत ऐं तरीक़ो आहे, उनजी यादगार आहे, उनजी कयल क़ुर्बानी जो ही अल्लाह के पसंदीदा अमल आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह से आज़मायो, वइज़िब्तला इब्राहिम रब्बहु बिकलिमातिन फअतम्महुन्ना, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह साईं कुछ शयुनि सां आज़मायो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सब पूरी करे ॾेखारी। अल्लाह जी राह में पोइते न रहियो, आज़माइशन में पूरो थियो, ख्वाब ॾिठई प्यारी शइ क़ुर्बान कर, उठ क़ुर्बान कई, ॿियूं शयूं क़ुर्बान कई, अञा ख्वाब ॾिसे पियो। पोइ सोचे सोचे चई त मुंहिंजो बचड़ो इस्माइल इन खां वधीक त मूंखे को आहे ई कोन प्यारो। इन खां मथे हज़रत बीबी हाजरा जे बतन मुबारक मां हज़रत इस्माइल पैदा थियो, हज़रत बीबी सारा जे बतन मुबारक मां हज़रत इसहाक ऐं ॿिया औलाद थिया। हज़रत बीबी सारा हज़रत लूत अलैहिस्सलाम जी भेण ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी मारोट हुई। हाणे जो ख्वाब ॾिठई त क़ुर्बानी कर, प्यारे में प्यारी शइ जी प्यारो त मूंखे बचड़ो आहे। क़ुरान शरीफ़ उन मंज़र के बयान किया। फलम्मा बलग मअहु साय, जॾहिं पहुतो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां गॾु पंहिंजो पुटु डोड़ण जे हलण जहिड़े, अवा पीउ पंहिंजे बचे खे, ॾाॾो पंहिंजे पोटे खे, नानो पंहिंजे ॾोहिटे खे खणी घुमंदो फिरंदो आहे प्यार मज़ा लाॾो कोॾ सां, ऐं उहो पाण सां गॾु हले, इहा वॾी ॻाल्हि आहे। जॾहिं हलण जहिड़ो थियो, फिरण जहिड़ो थियो, उन वक़्तु अञा वधीक वणंदो आहे। वेठो हुजे त बि वणंदो, पर जे हलण फिरण जहिड़ो थियो त अञा वधीक दादलो थींदो आहे। काल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो पंहिंजे बचड़े खे, या बुनैया, मुंहिंजा बचड़ा, ए पुटड़ा, प्यार मज़ा लफ़्ज़ आहे, इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक, मां ख्वाब में ॾिसां थो त तोखे क़ुर्बान पियो कयां, तोखे ज़िबह पियो कयां। फंज़ुर माज़ा तरा, तुंहिंजो छा रायो? मूं ख्वाब ॾिठो आहे त तोखे अल्लाह जी राह में क़ुर्बान पियो कयां, तुंहिंजो छा आहे ख़्याल? उन वक़्त जी ॿार जी तरबियत, अल्लाह जे पैगंबर जे पुट जी तरबियत ॾिसो। असां पंहिंजे बचनि जी तरबियत कई कान्हे का, तॾहिं नुक़सान आहे। ॿार सिधा छो नथा थियनि? जॾहिं असां औलाद खे न वक़्तु ॾियूं, न उन्हनि सां वेहूं, न उन्हनि खे घुमायूं फिरायूं, न उन्हनि खे का ॻाल्हि ॾसियूं, सॼो ॾींहुं धंधे सां, सुबुह जो ड्यूटी, मंझंदि जो ड्यूटी, शाम जो ड्यूटी, राति जो ड्यूटी, को वक़्तु ई कोन्हे जो बचड़नि खे मिलिजे। मर्द बि पियो कमाए, माई बि पई कमाए। हाणे चओ बाबा तूं हिकिड़ो कमा जोड़े खे छॾ भला घर। चई यार मौली साहब तव्हां दरवेश माण्हू आहियो, तव्हां दिमाग़ कमु करे कोन थो, तव्हां अलाए कहिड़े पुराणे दौर खां अची लथा आहियो। बाबा जॾहिं वक़्तु अहिड़ो अची वियो आहे, अहिड़ो महांगाई दौर आहे, ज़ाल मुड़ुस ॿई कमाइनि त पोइ थो घर हले। तुंहिंजी दिलि भला, असां घणी दरवेश सही, असां घणी चरिया सही, तूं सियाणो सही। औलाद खे जे वक़्तु न ॾींदव, नौकरनि हारियुनि जे ऐं मुलाज़िमनि जे हथ में, त पोइ तरबियत थींदी कान। उनखे पीउ जो प्यार कोन मिलियो, माउ जी शफ़क़त कान मिली, त पोइ बच्चो सिधो थींदो किथां? जेका तरबियत माउ पीउ कंदो, को मासी दाई आया नौकर मुलाज़िम थोरी कंदो। जी बचा मूं ख्वाब ॾिठो आहे, तोखे ज़िबह पियो कयां, फंज़ुर माज़ा तरा, तुंहिंजो ख़्याल छा आहे? हाणे बच्चो बि वॾो साले हो, अल्लाह तबारक व तआला जे प्यारे पैगंबर जी तरबियत याफ़्ता बच्चो हो। काल या बते, ए मुंहिंजा बाबा, इफ़अल मा तुमर, जेको तोखे हुकुम आहे ईअं कर। रब जो हुकुम आहे न, उन में पुछण जी ज़रूरत ई कोन्हे का। सतजिदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन, मूंखे तूं सब्र वारो रहंदे, बर्दाश्त वारो रहंदे।
भावे लाइ पिटका न कंदुसि, दाऊं ऐं कूकू न कंदुसि, अलाह जे हुकुम ते कुर्बान थियण लाइ तैयार आहियां। पीउ कुर्बान करण लाइ तैयार, पुट कुर्बान थियण लाइ तैयार। अलाह त इम्तिहान पे वरतो लेटाईं फरमाई त फलम्मा असलमा जॾहिं ॿिन्ही पाण खे अलाह जे हवाले कयो, ॿई फर्मा बरदार थी बीठा। बच्चो कुहण को मजाक कोन्हे का, मश्करी न आहे। असां खां त कुर्बानी चई 15,000 किथां आणियूं, गर्मी लगी पई, महंगाई लगी पई आहे। मूं कल्ह बि तव्हांखे ताज़ो जुमे ते ॾसियो आहे, जेकॾहिं पोड़ी असां बीमार थी पए त पोइ असां पिनी बि पूरो कंदासीं। ॿिए खे छो चइजाऊं, पंहिंजे दिलि ते रखां, पोइ घरवारी बीमार थी पए त आउं चवंदुसि बाबा कर्ज़ बि खणी उनजो इलाज कदे, पोइ 50,000 लॻे, लख लॻे, 1.5 लख लॻे, घर खपाइणो पवे त बि माई लाइ खपाईंदासीं, बचनि लाइ खपाईंदासीं। पर जे अलाह जी राह में कुर्बानी कयूं त इहा नौबत ई कान्हे। अलाह जी राह में जे 15,000 ख़र्च कजनि, कुर्बानी कजे, त पोइ इहे मुसीबतूं ऐं परेशानियूं ईंदियूं कोन। असां अलाह जी राह में ख़ैरात, सदकात, अतियात खे सम्झो चटी ऐं मुसीबत, ज़कात ॾियण खे सम्झो चटी ऐं मुसीबत, पोइ अलाह बि छॾे थो। बाबा थाणनि जा रस्ता बि खुलियल अथई, इस्पताल जा रस्ता बि खुलियल अथई, हितां चटी भर, हुतां भर, हुतां भर, कमाई त सॼो ॾींहुं पियो पर सदाईं पूरत आहे का। रब जी राह में न ॾियण सां ॻाल्हि त सखी ऐं शूम जो बराबरि हिसाब आहे, न को फ़र्क़ु त आहे कोन। फरमाई फलम्मा असलमा जॾहिं ॿई तैयार थी विया, ॿिन्ही मञियो अलाह जो हुकुम, पुट कुर्बान थियण लाइ तैयार, पीउ कुर्बान करण लाइ तैयार। वतल्लहु लिल जबीन, उनखे लेटाई पेशानी पर। ऐं पुट थो ॾसजेसि, बाबा पंहिंजे अखियुनि ते पटी बद, पीउ ई न छुरी वहाईंदे तोखे जेको आहे तकलीफ़ थींदी, ॾिसी ई न त बसि अखियुनि ते, पर हाणे छुरी वहे ई न। छुरी त ॾाढी तिखी तेज़ ई, पर छुरी मोहताज आहे अलाह जे अमर जी। अलाह साईं सदाईं शयुनि खां उन जे तासीर जे उबतड़ बि कम करे ॾेखारियो आहे, त जीअं माण्हू सम्झे त मुंहिंजी कुदरत आहे, पावरफुल ऐं सुपर ज़ात अलाह जी बि कान आहे। बाहि जो कमु साड़ण, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम लाइ निमरूद बाहि जो मजराई, एॾी वॾी बाहि जो मथां लंघंदड़ पखी बि सड़ी पियो वञे, एॾी वॾी बाहि। बाहि जो कमु साड़ण आहे, सभिनी गॾिजी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे धिको ॾिनो त उन बाहि में ॿधी अहिड़े नमूने सां रसनि सां, या टेक्नोलॉजी उतां खां हिननि खे न आहे त जीअं असां धिको ॾियूं त जीअं सिधो वञी बाहि में किरे, बाहि में किरियो, पर बाहि साड़ण वारो कमु न कयो। या नारो कुनी बदऊं सलामन अला इब्राहिम, ऐं बाहि थधी थी वञे, पर घणी थधी न थी जा, घणी जो थधी थी वञे, हींअर जो बर्फ़ वारो पाणी जो तव्हां सां विझी कोन सघंदा, एॾी गर्मी में बि न विझी सघंदा। बर्दन थधी थी वञे, बसि सलामन ऐं सलामती वारी वञे, रुगो थधी न हुजे, सलामती वारी भुज मुंहिंजे इब्राहिम ते। इहा बाहि जंहिंजो कमु साड़णो तपिश, इहा जन्नत गुलज़ार बणिजी वञे, बाग बणिजी वञे, इहो अलाह साईं बाहि खां पंहिंजी तासीर ख़तम करे ॾेखारी। शयुनि में तासीर कान्हे का, शयुनि में असर कोन्हे को, असर अलाह जे अमर में आहे। ज़बान जो कमु आहे परखण, चखण, मिठो आहे, खटो आहे, कड़ो आहे। तव्हां किन खां ॿुधो आहे ज़बान जो ज़ाइक़ो ई ख़तम। हाणे माण्हू आहे ख़बर नथी पए, मिठाई खाए, रसगुल्लो खाए त बि ख़बर न आहे, लीमो खाए त बि ख़बर न आहे, उन ज़बान में अलाह साईं ज़ाइक़ो खसे छॾे, ख़तम करे छॾे, अलाह जी मर्ज़ी आहे। लीमे जो नालो वठंदे असांजे ज़बान ते पाणी खटाइण अची थी वञे, रसगुल्ले जो नालो वठंदे पाणी मिठाइण अची थी वञे, पर अलाह जी ज़बान मां ज़ाइक़ो ख़तम करे छॾे। रब जी बेपरवाह अहिड़ा माण्हू आहिनि। ऐं छुरीअ जो कमु, तिखी छुरी जो कमु कोहण आहे, हाणे कोहे ई नथे, छुरीअ खे अलाह जो अमर थिए त कोहे न। पाणीअ जो कमु ॿोड़ण आहे, पर हज़रत मूसा अलैहिस्सलाम लाइ फ़िरौन लश्कर काए पियो, अलाह जो लठण, इहो पाणी सीमेंटेड रस्ता बणाइण अलाह जी ज़ात आहे। पत्थर मां को माण्हू निकिरंदो, को जानवर निकिरंदो न, पत्थर में त का शइ कान्हे, पर अलाह साईं हज़रत सालेह अलैहिस्सलाम लाइ पत्थरनि मां ॾाची कढी, ॾाचीअ सां गॾु फर हो, खीर पीए पियो। इहो अलाह साईं हर के आदत ख़िलाफ़ आदत शयूं ॾेखारियूं त पावरफुल ज़ात मुंहिंजी ज़ात आहे, तव्हांजी आहे का। सुपर पावर न अमेरिका आहे, न यूरोप आहे, न रूस आहे। अमेरिका खां मुस्लमान पाकिस्तान जा डिजन पिया, अमेरिका जे हथ में कुझु बि कोन्हे, अलाह न चाहे त कुझु न थी सघंदो। असां यहूदियुनि सां कारोबार न कयूं त असांजो नुक़सान थी पवंदो, मुल्क असांजो ॿुॾी वेंदो, असांजी मईशत तबाह थी वेंदी। असां अमेरिका सां मुआदो वठायूं त मुल्क ख़तरे में आहे, इन में का बि ताक़त कान्हे का। तव्हां खां त वधीक अफ़गानिस्तान वारा जेके 22 साल यूएनओ अक़वाम मुतहिदा पूरी दुनिया सां लड़िया, पर 22 सालनि खां पोइ बि पंहिंजे जेको आहे सो मुल्क ते पंहिंजो झंडो फतह क़ाइमु कयूं, उन्हनि खे भॼण ते मजबूर कयूं, ऐं उहे शिकस्त खाई, पूरी दुनिया जा माण्हू उते गॾिजी फौजी वेही लड़िया, पर उते उन खटे न सघिया, पिछाड़ियो भॼी निकिता त हिन क़ौम खे असां नथा फतह ॾेई सघूं, हिन क़ौम खे असां शिकस्त नथा ॾेई सघूं। पावरफुल अलाह जी ज़ात आहे, इन में कुझु बि कोन्हे को, हथियारनि में टेक्नोलॉजी में का बि ताक़त कान्हे, अलाह जे न चाहे त कुझु नथो थी सघे। सुपर पावर अलाह जी ज़ात आहे। ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॾाढी कोशिशि कई, न पियो जेको आहे छुरी हले, अलाह साईं चयोसि त इहा तुंहिंजी कुर्बानी इब्राहिम क़बूल थी वई। वनादई ना हो या ऐं या इब्राहिम, असां सॼो थी परेशान न थी, ऐं इब्राहिम कद सदक तर रोया, तो ख़्वाब सचो करे ॾेखारियो। अलाह खे कोहण मक़सदु न हो, तुंहिंजे दिलि जे इरादे जो मक़सदु हो
त तुंहिंजो इरादो छा आहे? तूं इन कुर्बानी लाइ तयारु आहीं या न? तो तयारु थी छुरी वाहे ई पे, अलाह साईं खे क़बूल थी वई, जन्नत मां घटि आयो, उहो ज़िबह थियो। इहो अमल एॾो अलाह खे वणियो जो कुर्बानी हर साहिब इस्तिताअत ताक़त वारे मुस्लमान ते अलाह जी वाजिब करार ॾिनी। जंहिंखे खाधे पीते कपिड़े लटे घर जे हिसाब किताब खां बचत में सामान आहे, कुर्बानी जी ताक़त अथसि, उन ते वाजिब आहे। ऐं जेकॾहिं आम ग़रीब बि कुर्बानी करे त इंशाअल्लाह उहो बीमारियुनि भरियुनि मुसीबतुनि खां बची वेंदो। वो जो उस्ताद आहे मुफ़्ती साहब, वो चए पियो त मां ते लाज़िम कान्हे का, ऐं ग़रीब मिस्किन माण्हू आहियां, पर मूं कुर्बानी जा जेके फ़ाइदा ॾिठा आहिनि, अलाह साईं बीमारियुनि खां मसाइल खां एतिरो परे रखियो आहे जो इन कुर्बानी जे सदके अलाह खोड़ सारी मुसीबतूं टारे थो छॾे। तंहिंजे करे कोशिशि करे कजे, कर्ज़ बि खणी सघिजे थो, लही सघे थो, हर महीने जेकॾहिं माण्हू 2-2 हज़ार रखंदो ईंदो त कुर्बानी जा पैसा थी वेंदा। इहा का वॾी ॾुखी ॻाल्हि कान्हे का, करण ते नियत हुजे त थी वेंदी, बाक़ी न नियत हुजे त पोइ किथां थींदी। फरमाए इन्ना कज़ालिका नज्ज़िल मुहसिनीन, असां नेकोकारनि खे अहिड़ो बदिलो ॾींदा आहियूं। इन हाज़ा लहुल बलाउल मुबीन, बेशक इहा आज़माइश हुई वॾी। पुट कोण का सवली ॻाल्हि कान्हे। असां जानवर ज़िबह करण लाइ पिया सोचूं त कीअं कयूं, किथां कयूं, कॾहिं कयूं, न कंदासीं त माण्हू खिलंदा। अलाह जो ख़ौफ़ ख़तमु थी वियो, सुन्नत ख़तमु थी, सदाईं कॾहिं हाणे नथो करी, अलाह जी रज़ा लाइ था कयूं। फरमाए वफ़दाइनाहु बिज़िब्हिन अज़ीम, असां उनखे वॾी कुर्बानी जो एवज़ ॾेई छॾियो त हाणे इहा तुंहिंजी यादगार रहंदी ऐं उम्मत मुस्लिम अॻिते कंदी रहंदी। ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो इहो अमल अलाह खे एॾो वणियो जो हर कंहिं ते कुर्बानी लाज़िम करार ॾेई। शैतान रुगो हज़रत इब्राहिम खे थोरी मुंझायो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे घरवारी हज़रत बीबी हाजरा खे चयो पुट खे तयारु कर, वठी थो वञा, त घरवारी खे चईं ख़बर थी काॾे थो वठी वञे? कोहण थो वठी वञे? चरिया भेण, पीउ बि कॾहिं पुट खे कोहण लाइ वठी वेंदो? चई हा। चई न तूं कूड़ो ई। चई कोहण थो वठी वञे? चई छो थो कोहे? चई अलाह जो हुकुम अथसि, जेको हिकिड़ो इस्माइल आहे, खोड़ लखे इस्माइल कुर्बान आहिनि अलाह जी राह में, इतां मौत मिलियसि। वरी हज़रत इस्माइल खे मुंझाई, असांखे चए बाबो कोहण थो वठी वञेसि, पोइ बीहंदासीं छा? भॼी जान चटाईंदासीं, बाबे जो दिमाग़ हींअर ख़राबु आहे। हज़रत इस्माइल नंढड़े ॿार खे मुंझाई, चए थो की पीउ कोहण थो वठी वञे। घणो जो तंग कईसि त पथरियूं हज़रत इस्माइल उन शैतान खे हयूं, पथरियूं जो हईंसि, इहे मिना में हाजी हाणे पथरियूं हणंदा आहिनि। हज़रत इस्माइल जो इहो अमल अलाह खे प्यारो थियो, उम्मत ते इहो फर्ज़ करार ॾेई, बाबा हज में तव्हां ते वाजिब आहे त इहे पथरियूं हणो। हज़रत बीबी हाजरा पुट हज़रत इस्माइल ॼाओ, अलाह जो बरपट मैदान में छॾे हलियो। अब घरवारी ऐं बचड़ो असांखे कंहिंखे हुकुम थिए मैदान ते जंग में जिन बनी बशर जो बि न हुजे, न माण्हू जो अचु न लंघ न वञ, माई ॿार नंढड़ो छॾे हलियो आहे, छॾे ईंदासीं? कंहिं कॉलोनी में कंहिं बसंदी में त छॾे अचूं न। हिते न बनी न बशर, इंसान न कुझु, हिते त को जानवर खाई वेंदुनि, को चीरे फेड़िया वेंदुनि, को शींहं खाई वेंदुनि, को बगड़ खाई वेंदुनि। इन बरपट मैदान में न खाधो न पीतो, मके जी ज़मीन बेआब गया, न पानी न को फसल, न को सावा पन जो खाई जहिड़ो थिए माण्हू, ये छॾे हलियो आहे। ऐं छॾे जो आयो त घरवारी चयोसि छो थो छॾे वञी? कंहिंजे करे छॾे थो वञी? वराए पोइ ते न ॾिठई, हथ मथे कई, चई रब जे आसिरे ते छॾे थो वञी, उहो असां लाइ काफ़ी आहे। हल हाणे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट हज़रत इस्माइल घरवारी खे छॾे हलियो वियो। पुटड़ो अलाह खां घुरी, अलाह खां सिकी लधो घुरी, वरी छॾे हलियो वियो। आज़माइश त ॾिसो, पोइ अलाह तबारक व तआला जे हुकुम ते छॾे वियो। हाणे उन लॻी, ॿार तड़पे पियो, नंढड़ो ॿार उन में केॾो बेकरार। हज़रत बीबी हाजरा भॼे पई, केॾो सफ़ा पहाड़ी ते, केॾो मरवा ते, 7 चकर उन कटिया। अलाह खे बीबी हाजरा जो इहो भॼण पसंदि आयो। हाजी अॼुकल्ह सह कंदा त तवाफ़ कंदा आहिनि, सफ़ाई मरवा ते जेकॾहिं ड्रोड़े नथो सघे त ड्रोड़ण जहिड़ी कैफ़ियत करे, जेतिरो हली सघे थो। कुराड़नि माण्हुनि ते भॼण लाज़िम कोन्हे, को नौजवान भॼी वेंदा, पर जेतिरो तकिड़ो हली सघे थो। हज़रत बीबी हाजरा जो इहो भॼण, सफ़ा मरवा ते डोड़ण, बचड़े जी पाणीअ लाइ अलाह खे एॾो वणियो जो इहो अलाह लाज़िम करे छॾियो आहे, इहो सह तव्हां ते लाज़िम आहे। ऐं हज़रत इस्माइल जे पेर जे खुॾियुनि मां पाणी जो निकितो। हाणे पाणी बीहण जी ॻाल्हि न पियो करे, उन इब्रानी ॿोली जो लफ़्ज़ आहे ज़म ज़म ज़म, बीह बीह बीह, त बीह वियो। हाणे उन पाणी जो नालो ई ज़म ज़म पियो। उन वक़्त खां जो हलियो त अॼु ताईं पियो थो हले, ऐं पाणी इहो शिफ़ा आहे जेको जहिड़ी नियत सां पियो थो। दोस्तो, ही कुर्बानी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो यादगार आहे। अलाह खे जेके शयूं प्यारियूं हुयूं, जेके वणियूं, अलाह उहे उम्मत मुस्लिमा में लाज़िम करार ॾियूं। अलाह तबारक व तआला ख़िलाफ़ आदत कम करायो। जीअं मूं तव्हांखे ॾसियो, छुरीअ जो कमु आहे कटण, पर अलाह हुनखे जले जले न कटी। बाह जो कमु आहे साड़ण, अलाह हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे आॾो ॿारियल मच बाह वारे खे सड़ण वारो कमु ख़तमु करे छॾियो। पाणीअ जो कमु आहे ॿोड़ण, पर अलाह उतां सीमेंटेड रस्ता करे ॾेखारिया। इन मां सम्झ में आयो त पावरफुल ज़ात अलाह जी आहे, न अमेरिका जी आहे, न रूस जी आहे, न यूरोप जी आहे।
कंहिंजी बि कान्हे का। ऐं एॾी वॾी पावरफुल ज़ात खे अलाह साईं टुकड़ा टुकड़ा करे ॾेखारियो। रूस टुटो, अमेरिका इंशाअल्लाह टुटंदो, इज़राइल टुटंदो, तबाह बर्बाद थींदो, अमेरिका ऐं हुन जा हवारी ख़त्म थींदा इंशाअल्लाह अज़ीज़। फ़लस्तीनी अवाम हक़ीक़ी मुजाहिद मुस्लमान आहिनि, उहे ज़िंदा क़ौम आहिनि, उहे असां थोरे आहियूं, असां त मुर्द आहियूं, असां मोल आहियूं जेके पंहिंजो वतन नथा छॾीनि, पंहिंजूं ज़मीनूं ॿार बचा कुर्बान